पसंद एगारी ये जेके मथो छंडा पवनो था इन गर्मी में थधाई अचे थी मज़ो अची वियो। हाँ हाँ असां पंहिंजी मौज था कयूं उहो पंहिंजी मौज कयूं आनंद ई आनंद सभई असां विरोध न कयूं असां पंहिंजी ख़ुशी में छा चऊं आनंद ही आनंद बरस रहा आनंद ही आनंद बरस रहा बलहारी ऐसे सतगुरु बलहारी ऐसे सतगुरु की आनंद बरस रहा आनंद ही आनंद बरस रहा
बरसा कर गुरु ज्ञान रूपी जल बरसा कर गुरु नाम रूपी जल बरसा कर गुरु नाम रूपी जल बरसा कर गुरु प्रेम बगीचा लगा गुरु प्रेम बगीचा लगा दिया गुरु ज्ञान रूपी जल बरसा कर गुरु ज्ञान रूपी जल बरसा कर गुरु प्रेम बगीचा लगा गुरु प्रेम बगीचा लगा दिया महकी है फुलवारी महकी है फुलवारी महकी है फुलवारी महकी है फुलवारी सतगुरु ओ बलिहारी है सतगुरु की आनंद बरस रहा आनंद बरस रहा ओ बलिहारी है सतगुरु की आनंद बरस रहा आनंद बरस रहा ओ बलिहारी ओ बलिहारी है सतगुरु की आनंद बरस रहा आज शिवाय उठी सवेरो अमृत वेले शिव जो दर्शन वो रह आज पूरो जय वठो सत्संग दे पर शिव केड़ी वो सत्संग कंटा समझो ये शिव जो दर्शन कोई पहाड़ जो दर्शन नहीं शिव जो दर्शन हाणे हिनमल ये न सोचो कोई शिव पहाड़ ते इते हिनमल वो शिव अज कथा सजी ब्रह्म ते ब्रह्म ज्ञान मानो चवंदा आहिनि ब्रह्म ज्ञान ज्ञान त बारे में परमात्मा के बारे में न परमात्मा के बारे में न मां तव्हांखे पाणीअ जे बारे में वेठो कथा ॿुधायां और तव्हांखे प्यास हुन न मिलंदी तव्हांखे रोटीअ जे बारे में तव्हांखे ॿुधायां पाक शास्त्र पर तव्हांखे अंदरि बुख हुजे बुख न मिलंदी बारे में न शिव जे भी ब्रह्म जे भी ज्ञान में न माण्हू ब्रह्म ज्ञान ज्ञान त वरी अकड़ वारो थी वेंदो आहे ब्रह्म ब्रह्म ही शिवा उन शिव जो दर्शन इहो गीत चऊं उहो बि भॻवान नाम सां छा थो चए पियो असां बि इहो गीत चऊं छा उथी सवेरे अमृत वेले शिव जो दर्शन पायो उथी सवेरे अमृत वेले शिव जो दर्शन पायो उथी सवेरे अमृत दर्शन पायो उथी सवेरे अमृत वेले शिव जो दर्शन पायो शिव जो दर्शन पायो रे भाई भोले जो दर्शन पायो शिव जो दर्शन पायो रे भाई भोले जो दर्शन पायो शिव जो दर्शन पायो रे भाई भोले जो दर्शन शिव जो दर्शन पायो रे भाई भोले जो दर्शन पायो शिव जो दर्शन पायो अमृत वेले शिव जो सन्यासी सेवा
सुनायो राम श्री सतगुरु मिलियो को हक जो हलायो राम श्री सतगुरु मिलियो को हक जो हलायो उठी सवेरे अमृत वेले शिव जो दर्शन पायो उठी सवेरे अमृत वेले शिव जो सतगुरु साईं दिल माचल नाम तुझो सतगुरु साईं दिल माचल नाम तुझो विसरे नानक जो विसरे बाबल ज्ञान जो विसरे सतगुरु नानक जो विसरे देव ज्ञान जो विसरे ज्ञान जो विसरे सतगुरु साईं दिल सतगुरु साईं दिल माचल नाम तुझो विसरे महलन में या मारन में जंगलन में या बेलन में जंगलन में या महलन में या आरन में जंगलन में या महलन में जंगलन में या शहरन में थोड़े या माचेलन में तभी नानक वो मंदिर या थोड़े जेलन में तभी नानक जो विसरे नानक जो विसरे बाबल ज्ञान जो विसरे सतगुरु ज्ञान जो विसरे नानक जो विसरे गुरुदेव ज्ञान जो विसरे गुरुदेव ज्ञान जो विसरे सतगुरु साईं दिल सत्य मिले बादशाही चाहे दर दर कया गदाई चाहे दर दर कया गदाई दर दर कया गदाई थोड़े पाई
थोड़ी देर सत्संग करे तंहिंखां पोइ भंडारे जो बि कार्यक्रम आहे सत्संग हिन महिल मां सभिनी खे निवेदन कयां शांतीअ सां पंहिंजी पंहिंजी जॻह ते शांतीअ सां सत्संग यादि न कबो लिखबो बि न आहे जेको नोट्स कंदो आहे तो सत्संग ई न आहे वो जानकार आहे बसि जानकारी थो वठणु चाहे बसि जेको सचो सत्संगी आहे नोट न कंदो आहे यादि बि न कंदो आहे या ॻाल्हि थोरो अटपटी आहे थोरो सम्झ यादि बि सत्संग न कजे यादि कजे त हिकु त थींदी ई कान तंहिंखां पोइ तो हीअं घणी उन में ई समय हली वेंदो सिर्फ़ु ॿुध सत्संग में मिलंदी आहे सम्झ मिलंदी आहे सम्झ अखर ॿुधी करे सम्झ अनुभव थींदो आहे सम्झ अनुभव थींदो आहे अखर न खणाए अखर सां छा थींदा शब्द त शब्द आहिनि डिक्शनरी में सॼा शब्द लिखियल आहिनि हिकु भेरो मां कलाक सत्संग कयो सॼो कलाक सत्संग करे ॿियो उथी करे चए थो साईं जेको तव्हां सत्संग कयो सॼो लिखियलु आहे तव्हां उहो चयो मां लिखियलु आहे मूंखे कुझु त पनो बि कान्हे हथ में मां कीअं लिखियलु कयो चई सॼो लिखियलु कयो मां सॼो लिखियलु कीअं कयो मूंखे न लिखियलु हुयो न मां कुझु पढ़ी करे कयो लिखियलु कीअं कयो चई साईं साईं लिखियलु कयो सभु लिखियलु हो छा में लिखियलु हो चई डिक्शनरीअ में न थकू हुजनि डिक्शनरी में सभु लिखियलु आहे अखर त सभु लिखियलु आहिनि पोइ डिक्शनरीअ त छा थींदो हुन में सम्झ मिलंदी छा डिक्शनरी खणी करे मगज ते रखे वेही रहो छा थी वेंदो कुझु न थींदो सत्संग मां मिलंदी आहे सम्झ मां आचरण थींदो आहे आचरण ई तुंहिंजो ज्ञान हुजे पंहिंजो अकुल उधारो ऊंधे पराव अकुल न कंहिंजो बि न गुरु बि चवंदे अकुल पंहिंजो हुजे पंहिंजो अनुभव हुजे छो जो परिस्थिति ईंदे ओॾी महिल ॾिस जेॾी महिल माण्हूअ खे कुझु अखियूं ऐं पेर इहे पंहिंजा ई खपनि ॿिए जी अखियुनि सां न हिकिड़ो गोंदिया में करोड़पति सेठ हुयो कंजूस पर जंहिंखे 8 पुट हुया 8 नुंहर हुयसि ऐं स्वयंवर शादी कराई पंहिंजी मतिलबु हिकिड़े ई भेरे में 8 पुटनि जी शादी कराए स्वयंवर सां 8 ई नुंहर वरितई 8 नुंहर 8 पुट 2 ज़ाल मुड़ुस वियो हिकु भेरो अखियुनि में ख़राबी अची वियसि वियो डॉक्टर ॾे डॉक्टर खे चयईं डॉक्टर साहिबु मुंहिंजी अखियुनि में ख़राबी डॉक्टर ॾिठईंसि चयईं अखियूं त रेटिना थी वियो थी ख़राबु थी वियो थी परदो चई ख़राबु थी वियो आहे चई हा चई पोइ चई इहो ठाहिणो पवंदो चई घणा पैसा चई 50,000 अरे 50,000 भईया रेटिना जो ऑपरेशन आहे 1.5 कलाक लॻंदो सॼो मशीनुनि सां कमु करिणो पवंदो 50,000 लॻंदे चई 50,000 चई डॉक्टर साहिबु मूंखे सुञाणींदो मां केरु आहियां मां गोंदिया जो सेठ आहियां चई हा हूंदे चई मूंखे 8 पुट थी 8 नुंहर थी चई हूंदे हिकु मुंहिंजी ज़ाल थी चई हूंदे 8 पुट 8 नुंहर 16 जूं 2 अखियूं 32 2 मुंहिंजी ज़ाल जूं अखियूं 34 मूंखे 34 अखियुनि सां मां ॾिसंदुसि इहे तोखे 50,000 न ॾींदोमांइ डॉक्टर चई माना तुंहिंजी मर्ज़ी अखियूं पंहिंजूं खपनि पेर पंहिंजा खपनि इहे त पंहिंजा खपनि ॿिए जी अखियुनि सां छा ॾिसंदुमि चई मुंहिंजा आहिनि न पुट मां उन्हनि जी अखियुनि सां ॾिसंदुमि चई तुंहिंजी मर्ज़ी हली वियो अकड़ में वियो अकड़ में वञी घर अची ॿुधाई चई मूंखे बसि तव्हां आहियो न मां तव्हांजी अखियुनि सां ठीकु आहे पर हाणे ॿुढो हुयो मथे टिपड़ ते रहियो हुउसि घंटी वॼाईंदो हुयो सभु अची वेंदो हुउसि कोट वटि हुयसि हीअ घंटी वॼायां पाणी हे घंटी वॼायां रोटी हे घंटी वॼायां हीअं कयो कंदासीं पुट शेवा अचानक उन बिल्डिंग में बाहि लॻी
सब पुट पंहिंजा पेर पंहिंजूं अखियूं ॿाहिरि निकिरी आया। जेमहिल बाहि लॻंदी आहे पहिरियों त पंहिंजी जान जी लॻंदी आहे, कोई यादि न हूंदो आहे। राति जो अचानक बाहि लॻी, सभु ॿाहिरि निकिरी आया। नुंहर बि ॿाहिरि निकिरी आयूं, पुट बि ॿाहिरि निकिरी आया, सभु ॿाहिरि निकिरी आया। जंहिंमहिल ॿाहिरि निकिरी आया, बाहि अहिड़ी यादि आहिनि बाबो बाबो हाणे मथे उते उनखे पोइ यादि आयो डॉक्टर चए पियो अखियूं पंहिंजूं, हाणे मां ॾिसी बि नथो न सघां, हाणे मां लही बि नथो सघां, सभु हली विया। पोइ रोए पियो, चए पियो बराबरि अखियूं पंहिंजूं हुजनि, पेर पंहिंजा हुजनि। माण्हू तॾहिं ई परिस्थितीअ ते त ज्ञान अनुभव वारो, उहो ज्ञान न शास्त्र पढ़ी करे ज्ञान, इहो ज्ञान बि उधारो आहे, शास्त्रनि जो ज्ञान आहे। अनुभव वारो ज्ञान पंहिंजो थींदो आहे। अनुभव जंहिंसां ॿुधी करे माण्हू सम्झ सां अनुभव सां आचरण। मरंदासीं त परिस्थिति असांखे ई ॾिसणी पवंदी, असांजे बदिले में ज़ाल न ॾिसंदी, पुटु न ॾिसंदो। मरंदुसि त मूंखे ई मरणो आहे, त मूंखे ई ओॾी महिल मुंहिंजी कहिड़ी परिस्थिति थिए थी। जे हूंदो मूंखे चङी तरह सां सत्संग, चङी तरह सां परमात्मा जी ॼाण हूंदी, त हुन मौत खे बि उहो खिली करे मरंदो तो सबको। रोते हुए आते हैं सब रोते हुए आते हैं, हंसता हुआ जो जाएगा। ये जेके भी संत महापुरुष जिन परमात्मा के ॼातो उहे खिलंदा विया। मौत त सभिनी खे अचणी आहे। असां अगरि आयासीं बि रोअंदा ऐं वियासीं बि रोअंदा, त जहिड़ो आहे तहिड़ो न आहे। असली ॼाण वारे खे ॼाती आहे रोई करे। कबीर जब तुम पैदा हुआ जग हसा, जग खिलंदो आहे। असांजे घर में बब्बू जा हुआ, जग हसा तुम रोए, छो जो ॿार रोअंदो आहे, न रोए त वरी डॉक्टर में ई थपड़ी हणंदो अथसि, जल्दी रोए। ॿार त रोंदो ई, चीबट ईंदी आहे ॿार खे माउ खे, त रोंदो आहे। तुम पैदा हुआ जग हसा, माण्हू खिलंदा आहिनि। असांजे घर में बब्बू जा हुआ, खिलंदा आहिनि। तुम पैदा हुआ जग हसा तुम रोए, फिर ऐसी करनी कर चलो उनके पाए हले। तुम हंसो जग रोए। ॾिसी दुख कीन के डरिया कुसण वेले, जे ना कुड़ क्या। ॾिसी दुख कीन के डरिया कुसण वेले, जे ना कुड़ क्या। रोए थी खल्क अज तन लाए, रोए थी खल्क अज तन लाए। लिना जिन सिर शहादत सां, अमर नालो रहियो तन जो। हलिया जे जग में निवेड़त सां, रहन था याद से हरदम। रखियो जिन प्रेम भगवत सां। अहिड़ा माण्हू चोलो छॾींदा आहिनि, खलक रोअंदी आहे। मां ॾिठी आहे एॾी खलक रोए पई, उनजी मिटी बि खणी करे मग़ज़ ते लॻाइनि पिया। ऐं उनजी रख बि जंहिंमहिल थधी थी, माण्हू घरनि में खणी विया, त उहे अहिड़ा कम करे विया, खिलंदा विया। हिकिड़े वरी गोंदिया वारे हिकिड़े शोरे माना मुंहिंजी कथा ॿुधी आयो माॾे, मासां अची मिलियो, चई बाबा तव्हां जेको चयो रोंदो ईंदो आहे, खिलंदो वेंदो, मां बि खिलंदो वेंदो। मैं तूं छा कयो आहे भेण, तूं बि खिलंदो वेंदे। चई मां बि वॾा कम कया त मैं खिलंदो वेंदो। मैं माण्हू रोंदे
तू छा कयो सुञाणे बिना सॼो ॾींहुं फटीचर लॻो पिया माण्हू रोंदे खोड़ रोंदा कीअं रोंदे तूं तेरो छो रोंदा चई सभिनि जो कर्ज़ु खयो आहे कंहिंजा 5 लख आहिनि कंहिंजा 2 लख आहिनि कंहिंजा 3 लख आहिनि सभु रोंदे ऐं मां खिलंदो वेंदो पिया लथो हे वरी उल्टा ज्ञान खणी आयो चए थो मां खोड़ पैसा खाधा आहिनि वियसुनि जा खाधा आहिनि माण्हुनि जा खाधा आहिनि सभु रोंदे कंहिंजा ही कपिड़ा वठी आयुमि कंहिंजूं पेटियूं वठी आयुमि कुझु वठी आयुमि ॾिसां सभु रोंदे मां खिलंदो वेंदो पिया बताई वञी भेण आराम कर त वरी सिर हली वञे ईअं न तूं खिले माण्हू रोअनि इहे त जेके पैगंबर संत महापुरुष इन्हनि कंहिंखे ॼातो परमात्मा खे ॼातो अॼो को सत्संग हाणे अचो अध्यात्म ते जंहिंखे चइजे वास्तविक सत्संग 3 प्रकारनि जा सत्संग थींदा आहिनि हिकु थींदो आहे रोचक हाणे ई मां चुटकिला कहाणियूं खणा कोई त इहो थी वेंदो रोचक मन खे रस मिलंदो बाक़ी उन्नति न थींदी रोचक ऐं हिकिड़ो भयानक थींदो आहे मां तव्हांखे भउ ॾियां नरक मिलंदे हे मिलंदी कुहंदा आहिनि मथे अखियुनि में खीखूं विझंदा आहिनि कड़ाह में विझंदा आहिनि इहे बि अंधविश्वास इहो बि माण्हूअ खे भउ ॾेई करे उनखे सुधारण लाइ भउ ॾे इहो बि न हिकु थींदो आहे भयानक हिकु थींदो आहे रोचक ऐं हिकु थींदो आहे वास्तविक यथार्थ हाणे सत्संग यथार्थ ते अचे परमात्मा खे ॼाती त सभु ॼाती उनखे न ॼाती तूं केतिरो बि धन कमाए केतिरो बि माण्हू ख़ुशि थो थिए पियो मां पैसा कमाया तूं ॿाहिरीं शक्ति केॾी बि कमाए केॾी बि कंहिं बि उहो चाहे बिल गेट्स हुजे चाहे एंड्रू कार हुजे चाहे रिलायंस वारा हुजनि चाहे टाटा वारो हुजे चाहे बिरला वारो हुजे सभु त मुंड खां वठी पैसे वारा आहिनि पर उन्हनि जी हालति आख़िरीअ में तव्हां ॾिसो एंड्रू कार जंहिं महिल मरे पियो पुछऊंसि माण्हुनि तूं त भाई ख़ुशि थी मरंदो हूंदे हेॾा पैसा पूरे विश्व जो मालिक थिए पूरे विश्व में सभिनी खां वधीक पैसा तोखे हुया तूं त हाणे ख़ुशि थी मरंदो हूंदे दुखी थी मरे पियो वासना एॾी चए पियो मां जेतिरो सोचियो ओतिरो मां कमायो न मां त दुखी थी थो मरां लख जी थी पैसा ॿाहिरीं शक्ति कमाए लेकिन अंदरों छा कमाए अंदरों जो कमाइण थी परमात्मा कमाए जेको तोसां साण हलंदे जेको सुखमनीअ में सलोक ईंदो आहे साथ न चाले बिन भजन बिखिया सगली शार हर हर नाम कमावना नानक ए धनसार हिकिड़ी शइ थी जेकी तोसां साण हलंदे बाक़ी त सभु मिट्टी थी मिट्टी ते पिया हूंदे मकान पैसा ओ सोन हुजनि हीरा हुजनि जवाहर हुजनि सोचे ॾिस ख़ुशि थो थी मां चाहियां थो छा थी तो खाईंदासीं तो भाई रोटी मां ईअं बि न चवां तूं न कमाए मां त चवां कमाए बाक़ी काई शइ अहिड़ी कमाए जेकी तोसां साण हले हे न हलंदी हे ठिकर इते ऐं इहे बि मान्यता जा आहिनि मान्यता प्राप्त शइ आहे पैसा छा आहे हाणे अॼु खां 2 साल पहिरियों इहे ई 1000 नोट मान्यता ख़तम थी वई मां ॾिठो माण्हू नोटनि में कुझु भरियो छिकनि पिया के उन में रोटी पिया खाइनि 1000 नोट पिया आहिनि मटिजनि कान रोहनि पिया पोइ छा कनि किन साड़िया किन फिटी कया किन फाड़िया किन के वरी टिकाणनि में विझी आया पेटियुनि में हाणे भॻवानु वञी संभाले हे खोटो ॾोकड़ खोटो छोकर जी ॾे वञी संतनि खे मां त इन करे पेटी न रखी आहे मां पेटी न हुजे असां वटि भेण हे रखे था किना पैसा किना इहे कढ त असांखे बीमारी लॻी वञे असांजे मां पेटी बिल्कुलु असांजे ईंदव कुझु न मिलंदो कुझु बि न कर असांखे त कुझु आहे ई कान सत्संग हाल आहे जेको ध्यानु थींदो आहे
सत्संग थींदो आहे, बाक़ी त कुझु बि कान्हे। न कोई पाठ थींदी आहे, न पूजा थींदी आहे, कुझु बि न। असांजो त कोई छोरो अगरबत्ती बि न ॿारींदो आहे। मां चवंदो आहियां ॿार बि न मां घर में मंदरु ठाहे न दुकान में मंदरु ठाहे। तुंहिंजो घर मंदरु आहे, तुंहिंजो दुकान मंदरु आहे। तूं जेको इहो कमाए थो तुंहिंजी पूजा आहे। घर में इहे ज़ाइफ़ूं कमु कनि थियूं, इहा उन्हनि जी पूजा आहे। जे सच पुछो त इहा ई पूजा आहे। उहे छाजी पूजा था कयो तव्हां? अगरबत्ती ॿारे कंहिंजी पूजा था कयो? जीतो जागतो भॻवानु तव्हांजे घर में वेठो आहे, तव्हां हुनखे ॾिठो ई नथा पिया। जीतो जागतो, अरे केॾी महिल पंहिंजे माउ में ॾिठो थी, कंहिंजे पीउ में ॾिठो थी, ज़ाल में ॾिठो थी, पुट में ॾिठो थी, तूं ॾिठो ई कान्हे। तोखे टाइम ई कान्हे हुनखे ॾिसण जे लाइ। तूं पूजाऊं थो करे, पाठ थो करे, घर में गारियूं थो कढे, घर में झगड़ो थो करे, झगड़ो घर में। ऐं तूं वञी थो पियो कंहिं मंदरनि में, कुझु बि न थींदी, जीवन बीतजी वेंदी, कुझु न थींदी। सच्चाई तो चवे कुछ न थी। माना घर मंदिर अजो को सत्संग शिव के समझो। शिव छाए मां पहिरे ही ताके चमो शिव कोई पहाड़ ते न बैठो आ। शिव आए ए बैठो शिव गालाए हाने इहो शिव निकरी वने हाने नचे पे को जणो बालाघाट वियाह ते सभिनी ॾिठो। वो छोकरी भी असांजी आई आहे जंहिंजी भाटी उहा मां वटि हुई उते ऐं नचे करे उते वो शिव अलग थी वियो शरीर खां त शव थी वियो। इहो शिव हुयो त बणियो बीठो हुयो। इहो शिव न आहे त शव आहे। इहो ई शिव आहे, जीतो जागतो शिव आहे। पर तव्हां हिन में शिव न ॾिसंदव, तव्हां ॾिसंदव मंदिरनि में टिकाणनि सही तो ॿुधाए शिव असली तुंहिंजे पंहिंजे घर में मंदिरनि हिकारी घर में मंदिर तव्हां ठाहियो था, तव्हां सोचो था असां सुठो कयो आहे, अॻिते हली करे बाबा मुंहिंजे यादि कंदव त बाबा छा चई वियो। मूंखे बि हिन 30 साल थी विया आहिनि, 35 साल मूंखे बि सत्संग में घुसे। हिंदुस्तान में वेंदा आहियूं असां बि घुमण। जिन घरनि में मंदिर आहिनि अॼु उहो करोड़ जो घर 20 लखे में नथो खपे। मंदिर त हिकिड़ो भॻवान जो मंदिर आहे न, पोइ ईअं छो था कयो पिया। पुछेसि थी माई घर में मंदिर थी अचे? हा, जिन असांखे न खपे। अरे मंदिर आहे, भॻवान जो मंदिर आहे, उहो त वठु न। चए न असांखे न खपे, गौरो आहे। अरे गौरो थी ॾेखारियो, मां हली करे ॾेखारियो। करोड़ जी शइ रोए थो ऐं हटाए बि नथो सघे। चए थो वॾा रखी विया आहिनि, छा कयां? हटाए बि नथो सघे, भउ थो थिएसि। करोड़ जी शइ 20 लख नथी खपे। अरे छो अहिड़ो थो करे? तूं तुंहिंजी इहा पूजा कान्हे छा घर में? जेको तूं कमाए करे पंहिंजे ॿारनि खे खाराए थो, पूजा कान्हे? वो खाइनि था, ख़ुशि थियनि था, जीतो जागतो भॻवानु उन में वेठो। तूं उनखे छॾे करे इनखे न मञण वारो हिकिड़ो ई थी, हिकिड़ो ई जेको इहो न मञींदी। हाणे मुंहिंजी बि कथा ॿुधे थो हिन महिल, खणी ठीकु वेठो आहे, घर वेंदे उहो बि मन ड्राए छॾंदी। उनजो नालो थी मन। इहो मन थी बनियो। बनियो समझो था न? बनिया अपनी भान न छोड़े, पंहिंजी भान न छॾींदी। इन में आदत आहे या मन जी। इहो हाणे ॿुधंदी, मां जा हीअं वचन ॿुधी करे ख़ुशि थो थिए, वरी घर वेंदे साॻियो ई विसरी वेंदी। उहो पंहिंजी आदतुनि में पूरो करे छॾींदी। मां खोड़ ॾिठो आहे माण्हू ईअं छॾींदा आहिनि शयूं। इहा आदत आहे हिकिड़ी आदत। आदत काई भी आदत, काई भी सुठी आदत भी आदत ख़राब आहे। सुठी भी हुजे, तव्हां सोचींदा हूंदव असांखे हीअ आदत आहे, असां वेही करे असां पाठ कंदा आहियूं। आदत थी इहा आदत न कर पाठ महीनो ऐं तोखे अंदर में कुझु बि न लॻे त पोइ सम्झाए आदत न आहे। तोखे 2 ॾींहं अगरि न की
तो तोखे बेचैनी अची वरितो आहे त इहा आदत आहे। मां सां गॾु हिकिड़ो भाई हले पियो, पीर पटके जोर सां। मां छा थी चई मां उते मथो न टेकियो आहे। मां पोइ छो न टेके? चई मां तोखे ॾिसी न टेकियो। मां छा कयो? मैं चई तुंहिंजा सत्संग आहिनि अहिड़ा, मां जिथो लॻंदो आहियां उते मथो टेकींदो आहियां। हाणे हिकिड़ो मंदरु मां छॾे आयो आहियां और तोखे ॾिसां थो त भाई टेकींदुसि त तूं मुंहिंजी निहारींदे। मां निहारींदोमांइ, मां छा पुछां? चई तुंहिंजो सत्संग मां ॿुधो आहे। हाणे मूंखे अलाए छा थो थिए, मां छा थो थिए? चई मां अॻिते न हलंदोमांइ, मूंखे लॻे थो मूंखे कुझु थी वेंदो। मां वञ टेकिया, उहो वापसि वियो। यानी हे तुंहिंजो सम्झी तो इहो प्रेम आहे, इहा आदत आहे। भाव तो थे त परमात्मा उन मंदिर में आहे। जे सही सम्झंदे त परमात्मा हिते ॾिसंदे। भाव प्रेम हिते ॾिस, हिते हिते कान्हे को। तुझे भाव तो करे, तोखे आदत है। चाहे तो ना मन बनिया अपनी भान न छोड़े, या भान न छोड़ी, भान या न छॾींदी, यानी इहा हिकु आदत है। केॾो बि माण्हू चवे मुंहिंजो प्रेम आहे, ईअं मुंहिंजूं थोड़ियूं कथाऊं ॿुधी करे माण्हू चवंदा आहिनि प्रेम आहे, प्रेम आहे। ते तव्हां चवंदा आहियो न प्रेम असां न कंदा आहियूं छा? प्रेम माउ सां कंदा आहियूं, ज़ाल सां कंदा आहियूं, सभिनि सां त कंदा आहियूं प्रेम। तव्हांजो प्रेम प्रेम न आहे। मां ख़बर आहे अॼु प्रेम करींदो, सुभाणे काई ॻाल्हि ॿुधंदे तूं घृणा कंदे। प्रेम में हो घृणा त तूं भॻवान सां प्रेम ई न कयो। प्रेम उहो शुद्ध जंहिंमें कोई आसक्ति न, कोई लोभ न, कोई ईर्षा न, कोई जलन न, तॾहिं आहे प्रेम। मां वटि हिकिड़ो हाणे ताज़ो हिकिड़ो जोड़ो आयो, 4 साल खनि थिया आहिनि शादी कई। पहिरियों जेॾी महिल शादी कई हुअमि त प्रेम हुन कुझु, वरी पोइ अलाए छा थो थी वञे। पोइ ज़ाल बि चएसि पई इहो त ॿुधाए, पहिरियों जेॾी महिल तूं असां जेॾी महिल मंगियल वियासीं ऐं मां शादी कई, अलाए त छा छा आणे ॾींदे, हाणे कुझु आणे ॾिए थो? चइसि ॿुध, जेॾी महिल माण्हू मछली पकड़ींदो आहे त अटो खाराईंदो आहे। जी हा खाराईंदो आहे, जंहिं महिल पकड़जी वेंदी आहे पोइ खाराईंदो आहे। सम्झियो? हे प्रेम अथनि। वरी 4 सालनि में माईअ जो मथो दरियल, रत पई वञेसि, टाका ॾियारे आई माॾे। चई बाबा झगड़ो थी वियो, मां मुड़ुस खे वठी आ, मुड़ुस खे वठी आई, ॿई आया। मां छा थियो? चई झगड़ो नाक डंडो आयो अथई मूंखे। अरे मां छो आयो अथसीं? गुस्सो अची वियो। माईअ खां पुछियोमांसि ॻाल्हि छा आहे? हाणे ॻाल्हि ॿुधायां थो तव्हांखे खिल ईंदो। ॻाल्हि हुई छा थी? ॾिस हे प्रेम आहे हिननि जो। हे ॻाल्हि छा ते ॻाल्हि थी आहे? मुड़ुस थो चएसि पियो सुबुह जो चांहि ते, चए थो हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए, गुस्सो न कजांइ। पंहिंजी ज़ाल खे थो चएसि, ज़ाल थी ॿुधाए मूंखे। हीअं चई गुस्सो न कजांइ। मां चओ न कहिड़ी ॻाल्हि आहे? चई पर मां तोखे बार बार चवां तूं गुस्सो न कजांइ, मां हिकिड़ी ॻाल्हि तोखे ॿुधायां थो पियो। चई ॿुधाए कहिड़ी ॻाल्हि आहे? चई हे ॿुध, ॿुधाएसि तूं मुड़ुस। चए तूं 3-4 ॾींहं थिया आहिनि, मूंखे सपने में तुंहिंजी पाड़े वारी जेकी न तोसां ॻाल्हाईंदी आहे माई, इहा मूंखे सपने में ॾाढो थी अचे पई। माई ॾिठईंसि, चई माई तोखे अकेली ईंदी हूंदई। चई हा, या तोखे कीअं ख़बर? चयो न मुड़ुस मुंहिंजे सपने में ईंदो। खयईं डंडो, अहिड़ो हईंसि पाण कुझु बि कर, टाका ॾियारे। हे प्रेम, हे प्रेम आहे। प्रेम ॿुधाईंदो मैं त ईअं प्रेम अहिड़ो थींदो आहे, न उन में आसक्ति, न उन में लोभ, न उन में ईर्ष्या। अॼु प्रेम आहे, मां
सब खबर पएसि भाई कि मुंहिंजो पुटु हीअं घिरणा, थोरो ई पुट जी काई ॻाल्हि ॿुधंदो घिरणा, इहो प्रेम आहे। अरे ये पंहिंजी जॻह ते आहे, प्रेम पंहिंजी जॻह ते आहे, प्रेम त हिन में मुंहिंजो प्यारो आहे, प्रीतम आहे। वो कुछ भी वञी कोई करे उन सां कोई मतलब न। प्रेम मां चवां जिन प्रेम कियो तिन ही प्रभु पायो, साच कहूं सुन ले सभी। तहां समझो था भगवान कोई माण्हू आहे छा? गलती में आयो जी ईअं सोचींदव कोई भगवान माण्हू आहे। भगवान माण्हू थी सघंदो? हिकु माण्हू पोइ मर्द, हिननि कहिड़ो ॾोह कयो? तव्हांजी धारणा पुरुष प्रधान आहे। केॾी महिल बि नालो ईंदो, छो जो भगवाननि जा नाला ई पुल्लिंग ते स्त्रीलिंग ते न आहे, त तव्हां ओॾी महिल ई सोचींदो कोई भगवान पुरुष आहे। स्त्री कीअं? स्त्री काॾे वेंदी? स्त्री भगवान न आहे। परमात्मा जीअं कोई आहे त स्त्री बि आहे त पुरुष बि आहे, ॿिन्ही खे मिलाए, जंहिंखे असां हिंदू धर्म में प्रतीक जे रूप में चवंदा आहियूं अर्ध नारेश्वर। ॾिठो हूंदो हिकिड़ो फोटू, अधु हेॾो ज़ाइफ़ा अधु हेॾो पुरुष। तूं बि इन ॿिनि मां ई पैदा थियो आहे, हे बि इन ॿिनि मां पैदा थी आहे, माउ ऐं पीउ जे संजोग सां। त परमात्मा हिकु न थी सघंदो, न ई काई माई थी सघंदी अकेली, न ई कोई पुरुष थी सघंदो अकेलो। थी सघंदो कोई अकेलो पुरुष थी सघंदो? माण्हू बहस कंदा आहिनि, चवंदा आहिनि पहिरियों मुर्गी आई या अंडो आयो, मगज़ ख़राब थी वेंदी। न मुर्गी अंडे न अंडे खां सवाइ मुर्गी अची सघंदी, न मुर्गी खां सवाइ अंडो अची सघंदो। हा, मुर्गी भी आई, अंडो भी आयो, माई भी आई, मर्द भी आयो। तॾहिं आ परमात्मा। परमात्मा कोई व्यक्ति मर्द हिकु इहो थी नथो सघे। जे परमात्मा कोई आहे, भाई हाणे पंहिंजो पंहिंजो ज्ञान आहे। मां तव्हांखे सिर्फ़ु हिते ॿुधायां थो, बाक़ी तव्हां पाण मां कोई आदेश या उपदेश न, हे निवेदन जेको असांखे घटियो आहे, हे मां तव्हांखे उहो पंहिंजो अनुभव ॿुधायां थो। परमात्मा छा आहे? परमात्मा हिकु प्रेम आहे। प्रेम आहे त परमात्मा आहे। जे प्रेम न आहे कोई परमात्मा कान्हे। ऐं ईअं बि न सोचां कोई मथे भॻवानु वेठो आहे, असांखे ॾिसे वेठो थो, इते ई ॾिसे थो, इते ई सभिनी में हिकु प्रेम। प्रेम हे मां पहिरें गीत चयो, जिन प्रेम कयो भगवत सां। भगवत सां प्रेम, हे सभिनी सां प्रेम, इहो ई प्रेम परमात्मा है। प्यारे जिस दिल में जवां, प्यारे जिस दिल में जवां, समझो भगवान वहाँ। प्यारे जिस दिल में जवां, समझो भगवान वहाँ। मान ले तू, समझ ले तू धड़कनों की ये जुबां, सुन ले तू दिल की सदा, प्यार से प्यार सजा। आज तक जो भी हुआ, झूठे झगड़ों ने किया। जेको थी वियो, झगड़ा झंझट सभिनी मां कुछ मिले न, बेकारी डिमोशन थी, उजड़जी विया, घर बर्बाद थी विया झगड़नि। प्रेम में सभु ठही वेंदे, झगड़े में सभु ठही वेंदे। मां ॾिठो आहे न, हिकिड़ो रायपुर में मूंखे हिकिड़ो वॾी उमिरि जो भाई प्रेमी हुयो, वेठो रोए,
मूंखे सॾु चई बाबा मूंखे जीअण में मज़ो नथो अचे। मां छो? चई बाबा मुंहिंजो पुटु अलॻि थी वियो आहे, थोरो झंझट ॻाल्हियुनि जो तुर पैसो बि खोड़े, मुंहिंजो पुटु अलॻि थी वियो आहे, मुंहिंजो पोटो हली वियो ओॾांहुं, मुंहिंजे पुट सां सुबुह जो पोटो मूंखे अची करे नंढिड़ो पोटो ऐं मूंखे ईअं अचे दादू दादू कंदो आहे, मूंखे सुर्ग लॻंदो आहे, मूंखे ॾाढो वणंदो आहे मुंहिंजो पोटो जंहिंमहिल दादू मूंखे चवंदो आहे मां ठरी पवंदो आहियां। किनियूं ॻाल्हियूं किना झगड़ा हली वई मुंहिंजी नुंहुं, हाणे मूंखे चवंदो मरां। ऐं छा आहे झगड़ो रोए ऐं मूंखे बि रोअणु अचे, मुंहिंजे अखियुनि मां बि पाणी निकिरी आयो उनखे रोईंदे ॾिसी करे। मां सच थो चए किना झगड़ा आज तक जो भी हुआ झूठे झगड़ों ने किया, प्यार होता कुछ न होता न उजड़ते आशिया। आशिया यानी घर न उजड़ा, जे झगड़ो न हुजे ईअं अलॻि थी भले तेरी फैमिली वधी आहे, ॿार थी विया आहिनि चङा, सभु पंहिंजो पंहिंजो कमाइनि था, हा पुट अलॻि थियो, प्यार हिकारी वधीक। जंहिंजे घर में वञा पुट ॾे पुट सॼी ठरे, असांजो बाबू आयो आहे, भले ई घर 4 ठही वञनि, हाणे 4 पुट 5 पुट 6 पुट थी विया, अलॻि त थियणो आहे न, सभिनी खे थिए न मिले। इहो ख़ुशीअ में प्रेम हिकारी वधे थो उन सां, बाक़ी विड़ी करे ॻाल्हाईंदासीं न, मां पुट नथा ॻाल्हाइनि, ज़ाल मुड़ुस नथा ॻाल्हाइनि, अलॻि थी वेही रहिया आहिनि ऐं सोचनि था असां भक्ति कंदासीं, कॾहिं न थींदासीं। केॾो बि मंत्र जपे, केॾियूं बि मालाऊं खणे, गुगूंदुसि अंदर, गारंटी थो ॾियां, प्रेम कान्हे। प्रेम मां ई त भक्ति निकिरंदी आहे, जिथे प्रेम आहे उते ई भक्ति आहे, उते ई पोइ श्रद्धा आहे। प्रेम कान्हे को त तूं भक्ति कंदी, केॾो बि मुख सां राम चओ शांत न ईंदे, अंदर में अशांति हूंदे। शांति तॾहिं ईंदे जॾहिं प्रेम हूंदी। प्यार जिसने न किया, प्यार जिसने न किया, खाक वो जहां में जिया। प्यार जिसने न किया, खाक वो जहां में जिया। उसका जीवन भी क्या जीवन, जैसे वीरान बस्तियां। सुन ले तू दिल की सदा, प्यार से प्यार सजा। प्यार सभिनि सां प्यार, पर इहो ई त निराकार आहे। तव्हां निराकार चवंदा आहियो असां निरंकारी आहियूं, इहो ग़लति था चओ। निराकार आकार में निराकार, हे आकार आहे, हिन जे अंदरि निराकार आहे, सभिनि जे अंदरि। जेके चइबो आहे धन निरंकार, चवण में ई आनंद थो अचे, बाक़ी ॾिसे उन में कान धन निरंकार। धन निरंकार छा थी वेंदो, अखर अची निरंकार, तो में वो मां में वो, उनखे जेॾीमहिल इहा लॻी वेंदी आहे, चओ ज़ाल खे पेरे पोइ ॾाढो सुठो पवई, पुट खे पेरे पवी सघी थो, पुट नथो ॾिसे, निराकार ॾिसे थो। ज़ाल में निराकार ॾिसे थो, पंहिंजी माउ में निराकार ॾिसे थो, इहो ई त आहे निराकार। हिनखे ई त चइबो आहे निराकार, धन निरंकार। बाक़ी तूं चए ऐं पंहिंजी ज़ाल सां विड़े, अरे अहिड़ा अहिड़ा माण्हू चए पियो मां भारत माता सां प्रेम कंदो आहियां। मां भारत माता सां प्रेम, भारत माता काई आहे? चई आहे भारत माता सां प्रेम। मां ख़बर आहे तूं पंहिंजी माउ खे गारियूं ॾींदो आहे। चई मां भारत माता सां प्रेम कंदो आहियां। लहल लानत हुजे, कहिड़ी आहे भारत माता? चई ॾेखारे, ॾेखार। हाणे उन करे खेल बि नेटो, ऐं अंदरों वञी कैलेंडर खणी आयो, झंडो हथ में, हेमा मालिनीअ जो फोटो, लहल लानत वठी। हे भारत माता आहे। भारत माता समूह के चइबो आहे देश समाज। कोई समाज आहे?
ऐं तूं वञी करे कंहिंखे चओ समाज राम राम, समाज हूंदो कोई? माण्हुनि खे चइबो आहे समाज, माण्हुनि खे चइबो आहे देश। देश कोई आहे कोई देश? माण्हू आहिनि त देश आहे, माण्हू आहिनि त समाज आहे, माण्हू ई आहे सभु, हिकु माण्हू ई आहे। माण्हूअ में अंदरि तुंहिंजी माउ में, तुंहिंजी भेण में, तुंहिंजी धीउ में, तुंहिंजे पुट में सची भक्ति, इन में प्रेम थी, इन प्रेम मां ही तोखे भक्ति पैदा थींदे। सच्ची भक्ति कोई राम राम या कुछ चवण सां न थींदी आहे। तव्हां सोचींदो कोई अखर वेठा चऊं, हाणे अखर चवण सां तोखे भॻवान मिलंदे। पोइ हिननि मर्दनि खे चवां थो तव्हां सुभाणे खां महिरबानी करे दुकान ते न वञिजो, घर में वेही चइजो पैसा पैसा पैसा, अची वेंदा। जॾहिं पैसा पैसा चवण सां पैसा नथा अचनि त राम राम चवण सां राम राम कीअं अची वेंदी? त इहो राम राम कीअं थींदो? भॻवान अखर चवण, अखर कोई भॻवान आहे छा? आग अखर भॻवान आहे छा? पाणी अखर पाणी आहे छा? त राम अखर बि छा भॻवान आहे छा? इहो त चवण में थो अचे भॻवान खे त जीवो आहे, परमात्मा खे जीव, यानी जीव सुबुह खां राति ताईं जीवन परमात्मा थी वञे। हिन जीवन में महाजीवन, असली जीवन। हिते माण्हू घरनि में सुबुह जो उथनि था, पारूं था वाङण, असली शिकिली अहिड़ी लथल, न ज़ाल सां थो मिले, न माउ सां, न पुट सां, न धीउ सां, कंहिंसां मिलण ई। बसि बूं बूं धोई करे वेंदी वञी कोई रील खणी करे पाणी खणी करे वण खे चाढ़े ई थी। ये चई मां पूजा करे माउ जी पूजा करे आऊं। घर वारनि सां राम राम ई न पुट सां ॻाल्हाए, न ज़ाल सां ॻाल्हाए। हे सोचे तो मां पूजा तो कुछ न थींदी, कुछ भी न थींदी। सुबुह जो उथी करे पहिरियों पंहिंजे घर जे भातियुनि सां उथी करे सभिनी सां प्यार सां मिल त सही, पंहिंजी माउ सां मिल, पंहिंजी भेण सां मिल, पंहिंजा। अरे इन्हनि में थी गुरुअ इहो ई ॾसियो आहे, सभिनी खे गुरुअ इहो ई ॾसियो आहे। पहिरियों त तो में, पहिरियों तो में इहो ई शिव थी। चौथो भले, चौथो भले बर्मा। हे हिकिड़ो असांजा गुरुदेव भगवान गीत चवंदा, इन गीत में सॼो वेदांत। तूं छो थो भुले भर्म में ॾिस मोह मड़ीअ पाए, ॾिस मोह मड़ीअ पाए त इहो केरु तो ॻाल्हाए। ॾिस मोह, मोह मड़ीअ याने पहिरियों पंहिंजे अंदरि ॾिस केरु आहे, जेको आहे त बीठो आहे, इहो न आहे त शव। ख़बर पइजी वेंदी उहो केरु आहे, इहो ई थी। पर हिते चवां थो मन बेईमान, मन बनियो, मन पंहिंजी भान न छॾींदी। हाणे घर वेंदे सभु विसरी, मन फेराए वेंदी। टे तल आहिनि कुल परमात्मा जा, हिकु शरीर, ॿियो मन, टियों आत्मा। जीअं टे प्रयाग में टे नदियूं, गंगा, जमुना, सरस्वती। गंगा ऐं जमुना नज़र ईंदी आहे, सरस्वती नज़र न ईंदी आहे। मन ऐं शरीर, मन सां तूं कार्य करीं थो, शरीर साम्हूं ॾिसण में अचे थो, ॿई ॾिसण में अचनि था। सरस्वती आत्मा उहा ॾिसण में न ईंदी आहे, उहा सभिनि जे अंदरि आहे पर ॾिसण में न ईंदी आहे। इन खे ॼाणबो आहे छा सां? हे गीत हले थो। तूं छो थो भुले भर्म में ॾिस मोह मड़ीअ पाए, ॾिस मोह मड़ीअ पाए त इहो केरु तो ॻाल्हाए। तूं छो थो भुले भर्म में ॾिस मोह मड़ीअ पाए। वार वार वेदन में, तू वेदन में तो ॻोल्हे। अरे वेदन में कीअं भगवान?
सोच उनमें लिखियल आहे बस, उनमें छा मिलंदी न मिलंदी, हिते मिलंदी। हिते जी ॻोल्हे त तूं जे अंदरों शास्ता प्रगट थिए थी। वेद केॾा बि पढ़ंदे कुछ न थींदी, शास्ता अंदर वेठो थी, उन शास्ता के ॾिसंदे तू वेदन जो ईअं ई ज्ञाता थी वेंदी। ईअं ई कबीर कुछ पढ़ियो, कबीर रवदास या मीरा कुछ पढ़ियो, कंहिं न पढ़ियो, काॾे जो काॾे चढ़ी विया। अॼु कबीर ते PhD कंदा आहिनि बनारस में, न पढ़िया। कबीर त चई न मां कलम छुओ, न किताब हथ में कयो, न मस खई, मां त खई कान। काॾे कबीर जो हिकु साखी ॿुधाए त अंदरि ठरी पई। एॾी कबीर जी वाणी गजब, कुछ पढ़ियल, सिर्फ़ अंदरि गुरुअ जी युक्तिअ सां अंदरि वियो। गुरु त वीचारे खे मिलंदो बि कान हुयो, गुरु त हिकिड़ो पंडित हुयो रामानंद, ऐं कबीर सिर्फ़ पंहिंजे गुरुअ खे अंदरि ई अंदरि, जीअं एकलव्य पंहिंजे अंदरि ई अंदरि पंहिंजे द्रोणाचार्य गुरुअ खे ध्यायो, तीअं कबीर बि पंहिंजे अंदरि ई अंदरि गुरुअ खे ईअं ध्याई जो कबीर जा ईअं अंदरों जा शास्ता निकिरी आयसि। हेॾे काॾे तूं वञी पियो वेदन में, वार वार वेदन में तूं छो थो आझाए, निवड़ी पोते वन, निवड़ी नाभ कंवल जा ॾिस 10वें धुन लाए, पाठन पूजन तपन में, पाठन पूजन तपन में छो थो पाण खे पचाए, सहज पद ब्रह्मानंद में रख सुरती समाए। अरे दिल बर तुंहिंजी सभिनी में, दिल बर तुंहिंजी दिल में वरी काॾे थो काहे, तंहिंखे ॾिसे की न की जो तो सां गॾु आहे। इहो आहे त तूं आहीं, ॾिस ॻोल्ही थो वञे त कीअं छो थो थी वञे माण्हू। इहो ई त परमात्मा आहे, इनखे ॼाते सभु ॼाते, इहो ई थी। अगरि इहो न मिले सभु मिले। चवंदा आहिनि एक तू ना मिला, एक तू ना मिला, सारी दुनिया मिले भी तो क्या है, मेरा दिल ना खिला, मेरा दिल ना खिला, सारी बगिया खिले भी तो क्या है, एक तू ना मिला। हिकु ओ मिली हुई जेको तुंहिंजे अंदर थी, सभु मिले, भले ॿाहिरीं शइ मिले ई न मिले, तूं बादशाह बादशाह भिखारी थी मरंदी। पैसा हूंदे छा थी, जंहिंमहिल मरंदे तूं ओॾी महिल पाण खे ॾिसंदे न मां पूरो ग़रीब थी थो मरां। सिकंदर जी मरे पियो, ॾिसे पियो मां एॾी दुनिया ते राज कयो, मुंहिंजी हथ में कुझु बि न, ख़ाली अंदरि वञा थो, ख़ाली बिल्कुलु कुझु बि अंदरि न, पोलो ऐं ॿाहिरि एॾी शक्ति। हिन करे चई ॿियो त दुनिया में कोई कमु अहिड़ो न कयो, सो महिरबानी करे मुंहिंजी ताबूत में ॿई हथ ॿाहिरि कढिजो, ख़ाली माण्हू त ॾिसनि घटि में घटि। हेॾो जंहिंजे राज में सिज ई न लहंदो, सिकंदर जे राज में चवंदा हिते सिज जीअं उभरे थो त हिते राज 1100 साल हिते मुस्लमाननि राज कयो आहे हिंदुस्तान में, पूरे विश्व ते राज कयो सिकंदर। इंग्लैंड में भी राज उनजो हुयो पहिरियों, तो उते सिज हिते लहंदो आहे, अमेरिका में निकिरंदो आहे, त चवंदा आहिनि सिकंदर जे राज में सिज न लहंदो, एॾो राज। पोइ चए पियो मूंखे मिलियो छा,
छा मिलियो तव्हां ॿुधो तव्हां बि मां ईअं नथो चवां पैसा न कमाए कमाए पर हिकिड़ी शइ अहिड़ी कमाए जेकी तोसां साण हले ऐं तोसां साण उहे थी जेको तोसां अथी उनखे ॼाती इनखे ॼाती त तूं परमात्मा खे ॼाते परमात्मा कोई माण्हू न आहे कोई माण्हू हुजे भाई कंहिंखे वञी मां पकड़ियांसि वञी उनखे चवां तव्हांजी धारणा इहा हूंदी आहे कंहिं तप कयूं कंहिं भॻवान खे घुरायूं पोइ वर ॾे ऐं सराप ॾे अरे सभु इहे ॿारनि जूं कथाऊं आहिनि वर ॾे ऐं इहे ॾे वरदान ॾे ऐं सराप ॾे भॻवान ऐं वरदान ॾे इहे छा आहे इहो कुझु बि कान्हे इहे सभु खिलौना थी ॿारनि जा इहे ॿारनि जूं कथाऊं थी कुझु बि कान्हे को हिन में तूं गहराईअ सां वञी करे जेॾीमहिल इन्हनि कथाउनि में वेंदे द्वंद लॻंदी कुझु बि तोखे सार्थक न मिलंदी सॼी व्यर्थता थी तूं पूरियूं कथाऊं कहिड़ियूं बि ॾिस वञी मां त दाए सां थो चवां चाहे कहिड़ी बि शिव जी कथा हुजे चाहे विष्णुअ जी हुजे चाहे ब्रह्मा जी हुजे मां हिकिड़ी कथा ॿुधाईंदोमांइ त तुंहिंजो अंदरि पाण ई चवराईंदे त अड़े हे छा अहिड़ा कम त माण्हू बि न कनि ॾाढो ग़लति कथाउनि में लिखियलु आहे त तव्हां सत बाबा सत बाबा अरे सहीअ खे सुञाणी कान थो त हे विर्त रखंदियूं आहिनि हे मायूं टीजड़ीअ जो महालक्ष्मीअ जो हिन जो अरे हिन कथाउनि में ॾिस त सही आहे छा कूड़ टीजड़ी जी कथा में 4 भाउर हुनखे भेण खे चवनि था तूं चंड ॾिस वो वीचारी पंहिंजे भाउ खे न मञे ॾिसे थी त मुड़ुसु मरी वियुसि ऐं तव्हांखे इहा कथा थी लॻे उन्हनि भाउरनि पाण न मोया ज़ालू न मोल उन्हनि जी जंहिं कूड़ कयो उन्हनि जो कुझु बि न थियो वीचारी मोह वरी हुनजो लख जी कथा आहे ऐं तव्हां ईअं रखंदा आहियो ऐं चवंदा आहियो त मुड़ुस जी तीजड़ीअ ते उमिरि वॾी थींदी आहे पूरे हिंदुस्तान में ॾिसो उमिरि माईअ जी 10 खां 20 सालनि ताईं मथे आहे किथे थी थिए मुड़ुसनि जी उमिरि मथे तव्हांजो तीजड़ियूं रखियूं त छा मुड़ुसनि जी उमिरि वधे थी त कढो सभिनि जी उमिरि ॾिसंदव घर में वेॾो माई अथव मुड़ुस हली थो वञे माई विर्त थो रखे पंहिंजे मुड़ुस जे लाइ कम त लही वियो आहे ई सच न कूड़ आहे कूड़ थी कूड़ सच ते पंहिंजे अंदरि ॾिस उन परमात्मा खे ॼाती तूं हिकु ॼाती तूं सभ खे कबीर रवदास सभिनी उनखे ॼातो मुंहिंजे अंदरि में केरु आहे अञा हे गीत हले पियो छा दिल भर तुंहिंजी दिल में वरी काॾे थो काहे तंहिंखे ॾिसे की लॻी जो तो सां गॾु आहे हाथी वरी उहो केरु आहे ईअं न त तो में ई आहे वरी ईअं अकड़ अची वञे मां चवां मूं में आहे मां भॻवानु आहियां ग़लति थी वेंदो मां में बि आहे तो में बि आहे सभिनी में उहो त सभिनी में आहे हाथी किवलीअ में हिकिड़ो सभु हाथी किवलीअ में हिकिड़ो ॿियो पणियो ई नाहे घणा ॾिसी मतां गाफ़िल थिए तूं जीअं जो तीअं आहे उहो हिकु ई थी हिकु ई सभ में एक खालिक खल्क में खालिक एक नूर ते सब जग उपजो कौन भले कौन मंदे केर घटा केर मथिया उहो त सभिनी में आहे असां हिन में असां हिंदुनि अहिड़ा ठाहिया आहिनि जेके 4 इहे शूद्र वैश्य क्षत्री ऐं ब्राह्मण इन में ग़लति थी वियो माण्हू शूद्र हुजे चाहे वैश्य हुजे चाहे क्षत्री हुजे चाहे ब्राह्मण हुजे आहे त हिकु ई इहो सॼो जग हिकु जगदीश जो रूप आहे हे गीत ईंदो आहे न हिकिड़ो कहिड़ो ये सब जग जगदीश रूप है करो इसी का ध्यान ब्रह्म है सब में एक समान आज मेरे गुरु ने बतलाया मुझको ये ही ज्ञान ब्रह्म है सब में एक समान ना वो जन्मा
ना वो मरता ना वो जलता ना वो गलता, ना वो घटता ना वो बढ़ता, सदा एक ही रूप में रहता। ये होती निराकार, ये होती निराकार। ना वो जन्मा ना वो मरता, शरीर मरंदो वो न मरंदो। ऐं लाइट आहे, हेॾी लाइट आहे, हाणे बाचूड़े में बल्ब टुटी पए त लाइट टुटंदी, लाइट उते आहे, वरी ॿियो बल्ब लॻाईसि बरंदो। ईअं ई माण्हू वरी ॿियो लॻाईसि, टियों लॻाईसि, माण्हू इहे मरंदा, शरीर मरंदो, उहो न मरंदो। बाक़ी छा वञी जनम वठंदो आहे, इहा थोरी कथा वरी वॾी आहे। जनम जेको वठंदो आहे उहा ॿी शइ आहे। आत्मा कॾहिं जनम न, आत्मा आहे ई आहे, उहो परमात्मा सदा ई हिन महिल बि हींअर बि। ना वो जन्मा ना वो मरता ना वो जलता ना वो गलता, ना वो घटता ना वो बढ़ता, सदा एक ही रूप में रहता। अविनाशी यानी जिसका मौत न हो, अविनाशी निर्गुण निर्लेपी व्यापक उसको जान, ब्रह्म है सब में एक समान। आज मेरे गुरु ने बतलाया मुझको ये ही ज्ञान, ब्रह्म है सब में एक समान। मन से तो वो लखा न जाए, वाणी से भी कहा न जाए। मता ये सोचो, मां तव्हांखे हाणे भॻवान थो ॿुधायां, कंहिं अॼु ॾींहं ताईं न ॿुधायो आहे। हे सिर्फ़ु इशारा आहिनि, हे प्रश्न आहिनि। उत्तर तव्हांजे अंदरों जीअं चङी तरह सां ॿुधंदे त तव्हांजे अंदरों उत्तर निकिरंदो। मां उत्तर नथो ॾियां, मुंहिंजो सॼो सत्संग प्रश्न थी, प्रश्न। मां सही ॿुधायो, मां मतां चयो मां उत्तर थो ॾियां, उत्तर तूं आहे, उत्तर तुंहिंजे अंदरों निकिरंदे। मां हिन खे ॾिसंदा आहियां, कोई माई हिकिड़ी आई, चई बाबा मूंखे तोसां ॻाल्हाइणो आहे। मां बेटे हेॾा माण्हू वेठा आहिनि, मां सत्संग करे अचां पोइ ॻाल्हाइजांइ। थी चङो, मां आयुमि सत्संग कयो, 1.5 कलाक सत्संग हलियो। जंहिंमें सत्संग करे निकितुमि, माईअ जो एॾो उत्तेजना सां मूंसां ॻाल्हाईं, बिल्कुलु मां ॾिठोमांसि, माई छा पई चए, चई बसि बसि। मां छो, छा थियो? चई सॼो सत्संग तूं असांजे घर जे मथां निकियो थी, मां तोखे सुञाणा बि कान, मां तोखे सुञाणा बि कान। छो? हुनजे अंदरों उत्तर निकितुसि। सत्संग ॿुधई, तव्हां बि सत्संग ॿुधो था, उत्तर तव्हांजे अंदरों निकिरंदो। मां उत्तर न ॾींदोमांइ, मुंहिंजो सॼो प्रश्न थियो। हे जेको बि सत्संग आहे सभु प्रश्नवाचक। उत्तर जे तूं हृदय सां ॿुधो थी त तुंहिंजे अंदरों पंहिंजो निकिरंदे, ऐं जेको पंहिंजो निकिरंदे उहो तुंहिंजो पंहिंजो निज ज्ञान थी, मुंहिंजो न थी। ऐं मूंखे ॿुधी करे हलंदे पोइ त कूड़ थी वेंदी। तूं ॿुधी करे तुंहिंजे अंदरों उत्तर निकिरे पोइ थी। मन से तो वो लखा न जाए, वाणी से भी कहा न जाए। सतगुरु अब कैसे समझाए, नेति 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 बेअंत बेअंत, नेति नेति कर भेद बताए। खुद ही तुम खुद ही तुम खुद ही तुम खुद ही तुम खुद को पहचानो, करो अमीरस पान, ब्रह्म है सब में एक समान। आज मेरे गुरु ने बतलाया मुझको ये ही ज्ञान, ब्रह्म है सब में एक समान। सभिनी के आखिरी में सभिनी जे अंदर वेठल परमात्मा के नमस्कार।